अस्सलाम वालेकुम। अञा हुनखे अलविदा नाहे चयो, अञा इंतज़ारु करणु हक़ आहे मुंहिंजो। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। 2 टे ॾींहं लाड़काणे कमु हुयो, सो पोइ दोस्तनि सां मिलियासीं असगर प्लाज़ा में। के मुंहिंजा दोस्त हुया जेके मूंसां गॾु पढ़िया बि हुया, के माइट हुया, उन्हनि सां मिलणो हुयो। पर असगर प्लाज़ा जेका आहे मोबाइल जी मार्केट आहे, उते तमामु जेको सुठा सुठा माण्हू मिलिया ऐं जेके दुकानदार हुया उन्हनि वॾी इज़त ॾिनी। काफ़ी माण्हुनि खे मां सुञाणा कोन पियो, पर पोइ बि हुननि को फेसबुक ते मूंखे ॾिठो, को भई पंहिंजे न दुकान मां उथी अचे ऐं भाकुर पाए मिलंदा रहिया, ऐं को चांहि को बोतल को कीअं। ऐं लख कुर्ब ॾिना मूंखे असगर प्लाज़ा लाड़काणे वारनि, जंहिंखे मां सुञाणा ई कोन पियो, पर पोइ बि उन्हनि तमामु सुठी इज़त कई। ऐं हुननि चयो असां तव्हांजा वीडिया ॾिसंदा आहियूं, तव्हांजा वीडिया असां पसंदि कंदा आहियूं। मां त सुञाणा त काफ़ी माण्हुनि खे कोन पियो, बाक़ी दोस्त माइट हुया उन्हनि खे त सुञाणा पियो, पर ॿियनि खे त कोन पियो सुञाणा। पर सभिनि माण्हुनि तमामु सुठी मूंखे इज़त ॾिनी, यानी की हिन फेसबुक जे ज़रिए हुननि ॾिसी ऐं मुंहिंजी इज़त कई। महिरबानी असगर प्लाज़ा वारनि जी, जेका मार्केट आहे मोबाइलनि जी। काफ़ी माण्हू उते मूंखे मिलिया जिन इज़त मूंखे ॾिनी, तमामु सुठी। मोबाइल ख़राबु हुई उहा बि ठहिराए, पर उन्हनि पैसा बि कोन वरिता। मिस्त्री बि कि तव्हांखां पैसा बि न वठंदासीं, महिरबानी उन्हनि जी बि। ॿी का शइ मूंखे वठणी हुई 550 में, हुन चयो 550। जॾहिं 550 जो हुनखे न, हुन चयो त भई असां तव्हां मोबाइल में ॾिसंदा आहियूं, 50 रुपया तव्हां डिस्काउंट आहे। महिरबानी हुनजी बि, जेको उहो पुॼी सघियो हुन डिस्काउंट कयो असांजे फेसबुक जी ॻाल्हियुनि खे कहाणियुनि खे ॿुधी करे ॾिसी करे। महिरबानी सभिनि दोस्तनि जी, ऐं जन जन कुर्ब ॾिनो असांखे लाड़काणे शहर वारनि। महिरबानी हुननि जी। काफ़ी माण्हू उते मिलिया जन असांखे फेसबुक जे ज़रिए ॾिठो हुयो, ऐं हर माण्हू पंहिंजी पंहिंजी महिनत में लॻल हुयो। ऐं गर्मी बि ॾाढी हुई, बिजली हर अचे पई त हर वञे पई। असांजो को मुल्क ई अहिड़ो आहे जो बिजली जी बि यानी की वॾी तंगी लॻी पई आहे। पाणी ते बिजली आहे, पोइ बिजली कान्हे का असां वटि। ॿियनि मुल्कनि में तेल ते बिजली आहे, पोइ बि राति ॾींहुं हले थी पई। असां हिकिड़ो पहाको ॾींदा त भई एतिरो भाड़ो असांखे ॾे, को हाणे पाणी ते त न आहे मुंहिंजी शइ जो मां हलंदुसि, पर हिते पाणी ते आहे बिजली, पोइ बिजली कान्हे का। हे तव्हां ॾिसो था न, माण्हू हिते पंहिंजो कमुकारु कंदा था वतन, महिनत कनि था। केॾो ॾींहुं गरम लॻो पियो आहे, काठी खणनि था, भंजियूं खणनि था, के मेहूं चारनि था पिया हिते। त घणियूं औरतूं चवंदियूं आहिनि त पंहिंजे मर्दनि खे, तव्हां असांजे लाइ छा कयो आहे, तूं मुंहिंजे लाइ छा कयो आहे। घणियूं औरतूं ईअं ई चवंदियूं आहिनि। त उहे ॾिसनि त मर्द छा छा था कनि, केॾी महिनत था कनि अहिड़े ॾींहं गरम में। ऐं उते लाड़काणे मां ॾिठो त हक़ीक़त एॾो ॾींहुं गरम हुयो, पोइ बि माण्हू हर माण्हू पंहिंजे पंहिंजे कारोबार में लॻल हुयो, पर हर कंहिंजे मुंहं ते मुस्कुराहट हुई। ऐं हर माण्हू खे पंहिंजो पंहिंजो ॾुखु सीने में हूंदो, को माण्हू वांदो बि न हूंदो, पर पोइ हुनजे चहिरे ते मुस्कुराहट हुई ऐं पंहिंजे कारोबार में लॻा पिया। त वरी घणियूं मायूं ईअं ई चवंदियूं त मुंहिंजे लाइ छा कयो आहे। भई इहो छा था कनि, बाक़ी जो राति ॾींहुं महिनत पिया था कनि, ॾींहुं गरम में महिनत पिया था कनि, कंहिंजे लाइ था कनि, कंहिंजे लाइ था कमाइनि। ॾेढ न पंहिंजे घर जे लाइ था कमाइनि, पंहिंजे ॿारनि जे लाइ था कमाइनि न, पोइ बि हुननि खे ईअं ताना मेणा ॾियणु, इहो बि सही न आहे। त सभिनि दोस्तनि जी महिरबानी। काफ़ी दोस्त अञा खिल भोग बि थी उतड़े। हिकिड़े दोस्त चयो त मुंहिंजी त दाल ॻरे ई कान थी, साल थी वियो। मां चयो लॻे थो तुंहिंजी दाल पुराणी हूंदी, जो ॻरे नथी, जा त तुंहिंजूं काठियूं आलियूं हूंदियूं, सो इन करे काठियुनि खे बाहि लॻे कान थी, तॾहिं तुंहिंजी दाल नथी ॻरे। काफ़ी दोस्त अञा भोग चर्चा थिया ऐं तमामु ख़ुशि थिया। उहे संगत वारा बि जन था कचहरियूं कयूंसीं। ऐं काफ़ी माण्हुनि सलाहियो बि, जिन खे मां न पियो सुञाणा, उन्हनि मूंखे सलाहियो त अचो असां राति रहो कचहरी कयूं। जा हलो कलाक ॿ वियो कचहरी कयूं, पर असांखे पंहिंजा कमकार बि हुया ऐं गर्मी बि वॾी हुई। उन सभिनि दोस्तनि जी महिरबानी, जेके असां सां प्यारु कंदा आहिनि फेसबुक जे ज़रिए, यूट्यूब ऐं टिकटॉक जे ज़रिए, लख कुर्ब उन सभिनी जा। जेके माना असांजी सिंध में मूंखे ईअं लॻो त यानी की उहा ई मोहबत अञा बि असांजी सिंध में आहे। उहे कचहरियूं असांजी सिंध में अञा बि आहिनि, पर हे जेके असांजियूं हुकूमतूं आहिनि उन्हनि महाग करे माण्हुनि खे सफ़ा परेशान करे छॾियो आहे। जो हुकूमत महाग जो कयो आहे त माण्हू परेशान थी विया आहिनि, जो घर जा ख़र्च वधी विया आहिनि, कमाई थोरी ख़र्च वॾो। हिकिड़ो माण्हू 500,000 थो कमाए त हाणे घर जो ख़र्च 2-2.5 हज़ार थी थो वञे, त काॾों पूरो थिए। इन करे परेशानी वॾी आहे माण्हुनि खे, पर माण्हुनि जी दिलि में अञा मोहबत उहा आहे, जेका सिंध जा माण्हू अॻ में जेका मोहबत कंदा हुआ। ओताकुन में कचहरियूं हर कंहिंजी दिलि कढे थी त कचहरियूं हुजनि, महफ़िलूं हुजनि, ओताकूं हुजनि।
पर हिन महांग जे करे यानी कि हर माण्हू पंहिंजे पंहिंजे हिन परेशानी में वरितल आहे। इन करे को कंहिंसां मिली नथो सघे, को कंहिंसां कचहरी नथो करे सघे। बाक़ी सिंध जे माण्हुनि में अञा बि उहा ई मोहबत आहे जेका पहिरियां हुई, उहा ई महिमान नवाज़ी बि आहे जेका पहिरियां हुई। पर सिर्फ़ु महांग जे करे माण्हू परेशान लॻा पिया आहिनि। ॿियो वरी बदअमनियूं बि थी वियूं आहिनि घणियूं। माण्हू पैसा ॾोकड़ खणी करे निकिरी बि नथो सघे, माण्हू कंहिं कारोबार लाइ काॾे निकिरी बि नथो सघे, को अधरा मधरा को मोटी बि नथो सघे। इहे बदअमनियूं बि वधी वियूं आहिनि। इहे बि सिर्फ़ु महांग जे करे। अगरि महांग ख़तमु थिए त सभु कमु सिधो थी वेंदो। तव्हां सभिनि दोस्तनि जी महिरबानी। वरी इनशा ताला कोशिशि कंदासीं वरी का ॿी स्टोरी का कहाणी आणे वरी बि तव्हां सां कचहरी कंदासीं। तव्हांजा लख कुर्ब जेके बि असांजे विडिया ॾिसंदा हो, महिरबानी तव्हां सभिनि दोस्तनि जी।